सहाफ़ियुनि, लेखकनि ऐं सिविल सोसाइटी जी तंज़ीम JWC तरफ़ां पीरनि जी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल निंगरी फातिमा फरोज़ जे खून सां इंसाफ़ लाइ हैदराबाद में एहतजाजी रैली ऐं धरणो। वकीलनि, औरतुनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं क़ौमपरस्त धुरनि जे वॾी अंग में शिरकत। JWC अॻवाननि जो चवणु आहे त निंगरी फातिमा फरोज़ जे खून सां इंसाफ़ में देर ते ख़दशा पैदा थी रहिया आहिनि। पीर असद अली शाह जी घरवारी हिना शाह बि अञा ताईं गिरफ़्तार न थी सघी आहे। निंगरी फातिमा फरोज़ केस जी जांच जल्द मुकमल करे संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे। फातिमा फरोज़ जी खून सां इंसाफ़ ताईं जिदोजहद जारी रहंदी। रानीपुर जी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल निंगरी फातिमा फरोज़ केस जो दहशतगर्दी तौरु अदालत मुंतक़िल। अदालत पारां केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जो हुकुम। केस जो मुख्य जवाबदार असद अली शाह ऐं इम्तियाज़ हिकु ॾींहं जो रिमांड ते पुलिस हवाले। अदालत पारां ॿिन्ही जवाबदारनि खे सुभाणे दहशतगर्दी तौरु अदालत में पेश करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पारां कारूंशर जबल जूं समूरियूं लीज़ूं ऐं कब्ज़ा ख़त्म करण जो हुकुम। अदालत डिप्टी कमिश्नर तरपार्क खे सुभाणे रिपोर्ट समेत ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत जो चवणु आहे त तारीख़ी जबल जी बार बार नीलामी लाइ नोटिफिकेशन जारी करणु ॿुॾनि जोॻो ॾोहो आहे। जबल जे 21 किलोमीटरनि ताईं माइनर्स ऐं मिनरल खाते जा अमलदार नज़र न अचनि। ॿी सूरत में FIR दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वेंदो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। निगरान वज़ीर आज़म PNS जोहर ते कोठायल तक़रीब में शिरकत कंदो। अनवारुल हक़ काकड़ खे शमशीर सामूरी जंगी मश्क बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। बिजली खां पोइ पेट्रोल महांगो करण जूं तयारियूं शुरू। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में 15 रुपया फ़ी लीटर ताईं वाध जो इम्कान। डीज़ल जी क़ीमतुनि में 14 रुपया फ़ी लीटर ताईं इज़ाफ़ो थी सघे थो। पेट्रोल जी क़ीमत में 10 रुपया फ़ी लीटर ताईं वाध जो इम्कान। नाणे वारी वज़ारत इज़ाफ़े जी क़तई मंज़ूरी लाइ निगरान वज़ीर आज़म सां सलाह मशवरो कंदी। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो ईंदड़ 15 ॾींहनि लाइ हूंदो। साइफ़र केस में तहरीक इंसाफ़ चेयरमैन जी जुडिशल रिमांड में 14 ॾींहनि जी वाध। ख़ासि अदालत जे जज अबुल हसनार ज़ुल्करनैन अटक जेल में ॿुधणी दौरान रिमांड में वाध जो हुकुम ॾिनो। अदालत जो चवणु आहे त PTI चेयरमैन 13 सेप्टेम्बर ताईं जुडिशल रिमांड ते हूंदो। साइफ़र केस जी ॿुधणी कंदड़ ख़ासि अदालत शामून कुरैशी खे 14 ॾींहनि जी अदालती रिमांड ते जेल उमाणे छॾियो। अदालत शामून कुरैशी जी जिस्मानी रिमांड बाबति दरख़्वास्त रद्द। 13 सेप्टेम्बर ताईं जुडिशल रिमांड ते जेल उमाण जो हुकुम। सऊदी वलीअहद ऐं वज़ीर आज़म शहज़ादा मोहम्मद बिन सलमान पारां सेप्टेम्बर जे ॿिए हफ़्ते में पाकिस्तान जे मुख़्तसिर दौरे जो इम्कान। सऊदी वलीअहद निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ सां मुलाक़ात कंदो। मोहम्मद बिन सलमान जी आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर सां बि मुलाक़ात जो इम्कान। सऊदी वलीअहद कुझु कलाक पाकिस्तान में तरसण बाद भारत रवानो थींदो। मुस्लिम लीग नून जे अॻवान जावेद लतीफ़ चयो आहे त मुल्क में थींदड़ फ़ैसिलनि सां रियासत खे नुक़सानु थी रहियो आहे। जेसिताईं साज़िश खे वाइको न कयो वेंदो मामला ठीक न थींदा। महांगाई जो बोझ अवाम खे खाई रही आहे। बिजली जे बिलनि में 2-3 रुपया यूनिट घटि करण सां मामलो हल न थींदो। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी सां वक़्ती अमरीकी नायब सेक्रेटरी ऑफ स्टेट विक्टोरिया न्यूलैंड जो टेलीफोन ते राब्तो। वक़्त ते आम चूंडनि जी अहमियत बाबति ॻाल्हियूं। अमरीकी स्टेट डिपार्टमेंट जे तर्जुमान जो चवणु आहे त टेलीफोन ते राब्ते दौरान विक्टोरिया न्यूलैंड जलील अब्बास जिलानी खे निगरान परॾेही वज़ीर मुक़ररु थियण ते मुबारक ॾिनी। ॿिन्ही अॻवाननि में पाकिस्तान ऐं अमरीका जे लाॻापनि खे वधीक वसी करण बाबति ॻाल्हि ॿोल। विक्टोरिया न्यूलैंड ऐं जलील अब्बास जिलानी विच में पाकिस्तान जी मुआशी इस्तेहकाम, ख़ुशहाली ऐं IMF सां राब्तनि बाबति ख़्यालनि जी ॾे वठि। इलेक्शन कमीशन तरफ़ां सियासी पार्टियुनि सां सलाह मशवरनि जो सिलसिलो जारी। बलूचिस्तान अवामी पार्टी जो वफ़द अॼु सलाह मशवरे लाइ इलेक्शन कमीशन अमलदारनि सां मुलाक़ात कंदो। बलूचिस्तान अवामी पार्टी सां आम चूंडूं कराइण बाबति सलाह मशवरो कयो वेंदो।
कराची के मेयर मुर्तज़ा वहाब चयो आहे त मुल्क जो अवाम मुश्किल में आहे, गॾिजी कम करण की ज़रूरत आहे। असांखे कम करणो आहे, मसइलनि जे हल जी शुरूआत करे छॾी आहे। सेहत जी जदीद सहूलतनि जी फराहमी पीपल्स पार्टी जो विजन आहे। अब्बासी शहीद अस्पताल में गायनी वार्ड के अपडेट किया वियो आहे। फुलजी स्टेशन वेझो ब्रह्माणी ऐं चांडिया बिरादरी जी बिंदुनि में झेड़ो, नौजवान क़त्ल। मक़तूल कमरदीन चांडियो पुट गुलशेद चांडियो तौरु सुञाणप। धुरियुनि में छिकताण, इलाइक़े में ॾहका। खैरपुर भरसा ॻोठ के शेख में शेख बिरादरी जी बिंदुनि में संगावती तकरार तां झेड़े में ज़ख़्मी थियल हिकु ॼणे अस्पताल में दम ॾेई छॾियो। गोलबेग जे अस्पताल में दम ॾियण सबबि क़त्ल थियलनि जो अंग वधी 4 थी वियो। सुप्रियर साइंस कॉलेज शागिर्दनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। शागिर्दनि जो चवणु आहे त गोलबेग कॉलेज जो मुलाज़िम हो, क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। घोटकी जे ॻोठ पुनू वसीर बासी 2 नौजवान मुबैना तौर औरताणे आवाज़ से रखिजी अगवा। 3 ॾींहनि खां गुम राजा ऐं सईद वसीर जी मोबाइल जी लोकेशन कच्चे जे इलाइक़े में ज़ाहिर। कंदकोट में जमायत इस्लामी पारां बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी रैली। सिराजलक जो चवणु आहे त हिकु साल में कश्मीर ज़िले मां 400 जे लॻभॻि माण्हू अगवा ऐं 100 क़त्ल थी आहिनि, जंहिंजा ज़िम्मेवार हुकुमरान ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। खानपुर में बदअमनी ऐं पहोड़ी बिरादरी जे 2 नौजवाननि खां मोटरसाइकिल फुर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं जसाइबे ते धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। घोटकी में ॻोठ गुलण लिगारी वासी नींग जो डंगड़ो वाह मां लाश हथ। 10 वरनि जो मुज़म्मिल पुटु मुश्ताक सूमरो 1 ॾींहुं अॻु गुम थियो हो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल पहुचायो। घर में कोहराम। खैरपुर जी खजूर मंडी में वापारी शाज़िब मेमन का 40 लाख रुपया फौजा सीसीटीवी फुटेज हथ करे वरिता। वीडियो में 2 मोटरसाइकिलुनि ते सवार 4 हथियारबंदनि खे वापारी खां फुर कंदे ॾिसी सघिजे थो। एशिया कप जी इफ्तिताही मैच में नेपाल ख़िलाफ़ पाकिस्तान जी टॉस कटे बैटिंग जारी। रवायती मुखालिफ़ पाकिस्तान ऐं भारत जी मैच 2 सितंबर ते खेॾी वेंदी।